अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो ऑफिशियल यूट्यूब चैनल। काफ़ी अरसे खां बाद हिन चैनल ते मां वापसि आयो आहियां ऐं इंशाअल्लाह हाणे खां बाद हिन चैनल ते तमामु जेकी बि मोटिवेशनल वीडियोज़ हूंदियूं उहे तव्हां सां डे बाय डे शेयर कंदो रहंदुसि। दोस्तों, कॾहिं बि अगरि ज़िंदगीअ में तव्हांखे अहिड़ा मौक़ा मिलनि जंहिंमें तव्हांखे कंहिंजी मजबूरियुनि जो फ़ाइदो वठिणो पवे त इहा ग़लती कॾहिं बि न कजो। छो जो इहो जेको वक़्तु हूंदो आहे उहो पाण ताईं हूंदो आहे। मजबूरीअ जो फ़ाइदो वठणु हिकु त परवरदिगार जे अॻियां वॾे में वॾो गुनाह आहे ऐं ॿियो मजबूरीअ जो फ़ाइदो वठणु। तव्हां इहो सोचो, अगरि तव्हां इन जॻह ते हुजो ऐं तव्हां मजबूर हुजो ऐं तव्हांजी मजबूरीअ जो फ़ाइदो कोई ॿियो वठे त तव्हांजे मथां छा गुज़रंदो, तव्हांजे दिलि तां छा गुज़रंदो। लिहाज़ा अहिड़ियुनि शयुनि खां कोशिशि कंदा कयो, परहेज़ कंदा कयो। अहिड़ियुनि शयुनि खां कोशिशि कंदा कयो, अवॉइड कंदा कयो पंहिंजी ज़िंदगीअ में सुकून हासिलु करण लाइ। छो जो जॾहिं बि तव्हां कंहिं मजबूरीअ जो फ़ाइदो वठंदो त ज़िंदगीअ में तव्हांखे कॾहिं बि सुकून कोन मिलंदो। लिहाज़ा सुकून हासिलु करण जे लाइ कोशिशि कयो, कंहिं बि मजबूरीअ जो फ़ाइदो न वठो। पंहिंजी ज़िंदगीअ खे पुरसुकून बणाइण जे लाइ हमेशह ख़ुशि रहो, ज़िंदगीअ खे चिल कयो ऐं ज़िंदगीअ खे जीअणु सिखो। वॾी महिरबानी दोस्तों।